अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया'i वल मुरसलीन सय्यिदिल अव्वलीन वल आखिरीन क़ाइदिल गुर्रिल मुहज्जलीन हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। व क़ज़ा रब्बुका अल्ला तअबुदू इल्ला इय्याहु व बिल वालिदैनि इहसाना। सदक़ल्लाहु मौलानल अलियुल अज़ीम। इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। प्यारा दोस्तों, अल्लाह करीम जी दर ते दुआ है रब करीम शाल असां सभिनी जे हाज़री के हिन महफ़िल में अचण के पंहिंजे दर ते क़बूल मंजूर फरमाए। ये महफ़िल फ़कीर पंहिंजे अबे अम्मा जे ईसाले सवाब जे लाइ रखाई आहे। मजलिस जो उन्वान भी इहो ही चूंडियो आहे, अबे अमड़ जा हक़ कहिड़ा आहिनि, वालिदैन जो मर्तबो मक़ाम कहिड़ो आहे। इन सिलसिले में अल्लाह जे पाक कुरान मजा मदीने वारे साईं जे मुबारक हदीसुन मजा तव्हां जे खिदमत में कुछ वालिदैन जा हक़ बयान करण चाहियां थो। सुभान अल्लाह। अल्लाह जे पाक कुरान में रब फरमायो तो वक़ज़ा रब्बुका अल्ला तअबुदू इल्ला इय्याहु। अड़ी तरह अल्लाह यो फैसलो कयो आ, हुकुम जारी कयो आ त अल्लाह का सवाबे कहीं जी पूजा न कयो, इबादत कयो, अल्लाह जी बंदगी कयो, अल्लाह जी सजदो कयो, अल्लाह के सिर निमायो सिर्फ अल्लाह जे हुजूर। व बिल वालिदैन एहसाना। ऐं ॿियो कम ही कयो जो पंहिंजे पीउ ऐं पंहिंजी अम्मड़ सां एहसान कयो, अबे अम्मा सां चङाई कयो, अबे अम्मड़ जी खिदमत कयो, फर्मा बरदारी कयो, उन्हनि सां हुस्न सुलूक रखो, उन्हनि जी दिल आज़ारी न कयो पर उन्हनि जी दिल ठारण जी कोशिश। सुभान अल्लाह। भला अधु चओ था सुभान अल्लाह, अधु वरी चुप कई वेठा आहियो। गूंगा त न आहियो न, या को गूंगो बाहे तव्हां में वेठल? अढ़ई ज़बान वारा आहियो, अढ़ई चओ सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। अल्लाह ख़ुश कंदो। प्यारा दोस्तों, मुझे सोने हबीब मदीने वारे साईं पंहिंजी उम्मत के तालीम ॾिनी आहे ते मुसलमानो तव्हां जे मथां पहिरियों हक़ तव्हांजे रब जो, फर्मा बरदारी, बंदगी, पूजा, परस्तश, सजदो सिर्फ अल्लाह के। ऐं अल्लाह जे हक़ खां पोइ अल्लाह ऐं उन जे हबीब जी फर्मा बरदारी खां पोइ अगर तव्हां जे मथां कंहिंजो हक़ आहे त उहो तव्हां जे अबे ऐं अम्मड़ जो आहे।
पंहिंजे पीउ मां सां एहसान कयो चङाई कयो उन्हनि जी फर्मा बरदारी कयो इहो अहिड़ो अमल आहे जेको इहो अमल कंदो आहे उन ते अल्लाह राज़ी थी वेंदो आहे सही बुखारी में सही मुस्लिम में हदीस हजरत अब्दुल्ला बिन मसऊद रज़ी अल्लाह ताला अन्हु तो चवे त सअलतु रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अय्युल अमल अहब्बु इलल्लाह या रसूलल्लाह मुखे बुधायो त अमलन में सब खां अल्लाह वट प्यारे में प्यारो अमल कयो सुभान अल्लाह अल्लाह के जेको अमल वणे थो सभिनी अमलन खां रब वटि प्यारे में प्यारो अमल कहिड़ो आहे काल अस्सलातु अला वक्तिहा रब जो प्यारे में प्यारो अमल आहे नमाज टाइम सां पढ़णु पूरे वक्त ते नमाज पढ़णु टाइम टारे न देर करे टे पारी जी नमाज एडी मल पियो पढ़े जो सिज टुपण ते अची वञे फजर जी नमाज ओडी मल पढ़े जो ॼाण तो सिज कनी कढे टाइम न टारे पूरे वक्त ते नमाज पढ़े अल्लाह के इहा ॻाल्हि ॾाढी वणंदी आहे सुभान अल्लाह समझो था न तव्हां के के शयूं वणंदियूं आहिनि के शयूं न वणंदियूं आहिनि जेका शइ वणंदी आहे उहा तव्हांजे साम्हूं थिए त तव्हां ख़ुशि थींदव सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह भला जेकॾहिं को कमु तव्हांखे न वणंदो आहे उहो तव्हांजे साम्हूं केरु करे ॾुखी ॻाल्हि लॻंदी सची ॿुधायां मां हे रसूल जी हदीस आहे मुंहिंजे अखियुनि जे अॻियां सची तो ॿुधायां हे गुल छटण मूंखे न वणंदा आहिनि कसम आहे रब जो जॾहिं को गुल मूं ते छटींदो आहे मूंखे सख़्तु ईज़ा पहुचंदो आहे सख़्तु अज़ियत पहुचंदी आहे ॾाढो ॾुख थींदो आहे मां 100 भेरा सम्झायो आहे मुरीदनि खे मुरीद मरीज़ आहिनि मुरीद न आहिनि 100 भेरा सम्झा बा अल्लाह वास्ते पाऊं को ॿुधाओ मूं ते गुल न छटियो वरी छटींदुसि वरी चलींदुसि वरी छटींदुसि मूंखे ॻाल्हि नथी वणे वरी विझनि था त मूंखे दुआ जे बजाए मुंहिंजी दिलि खे अज़ियत पहुचंदी छो मूंखे शइ नथी वणे न उन जा ॿ टे सबब आहिनि हिकिड़ो त इहे गुल अक्सर वाणिया हिंदू पटनि था ऐं उन में पाणी जेके जंहिंमें पुसाइनि था उहो पाक आहे अलाए नापाक आहे अलाए कहिड़े क़िस्म जो पाणी आहे इहे गुल ॿुॾा पिया आहिनि हीअं छटनि था मुंहिंजा कपिड़ा सॼा पुसी था वञनि हाणे उहो पाणी में मूंखे शक आहे मां निमाज़ थो पढ़ायां हीउ सॼो जलसो मुंहिंजे पुठियां टे पाणी पढ़े ख़बर न आहे इहो पाणी कहिड़ो हुयो माण्हुनि जी ज़िमेदारी आहे मुंहिंजे मथां सभिनी जे निमाज़ जो भार मुंहिंजे मथां आहे ऐं मां ॾकंदो आहियां त अलाह करे छॾ मां सही निमाज़ पढ़ायां हुज़ूर जी उम्मत जो मूंखे भार ऐं मूं रिवायत पढ़ी आहे त हीउ जेको गुलाब जो गुल आहे न इन में जेका सुरहान आहे न खुशबू इहा मुस्तफ़ा करीम जे पघर जी खुशबू अहिड़ी ऐं हिकिड़ी रिवायत में ईअं बि आयो आहे त इहो जेको गुलाब जो गुल आहे न इहो मदीने वारे साईं जे पघर मंझां पैदा थियो आहे इन जे करे अहले दिल जेके दिल वारा आहिनि न उहे गुलाब जे गुल जी इज़त कंदा आहिनि एतराम कंदा आहिनि तव्हां छटियो मूंखे राज़ी करण जे लाइ तव्हां मुंहिंजे मथां गुल छटिया सुभाणे इहे पेरनि में पिया लताड़बा माण्हू बूटनि सां हलंदा अगरि जे वाकई बि इहा रिवायत सची आहे त मदीने वारे साईं जे पघर जी इहा पैदाइश आहे त पोइ इहो अदब थियो या बेअदबी तव्हांखे इहा कंहिं ॻाल्हि सेखारी आहे कंहिं तव्हांखे सेखारियो आहे त तव्हां रूबरू कंहिंखे ॻाल्हि वणे न वणे मथो छटींदा वठो हिकिड़ो भेरो वरी बाहूं थो ॿुधां ॿियनि खे वञी छटियो मुंहिंजे मथां न छटींदा कयो ऐं पैगाम मुंहिंजो परे ताईं पहुचे थो मां सॼी जमायत खे बाहूं थो ॿुधां अलाह वास्ते मूं ते रहम कयो का शइ जेका न वणे थी न उन ते माण्हू जी दिलि खे कोफ़्त थींदी आहे तकलीफ़ पहुचंदी आहे पर जेका शइ वणे न उन ते माण्हू खे ख़ुशी थींदी आहे जेकॾहिं फ़क़ीर चवे अल्लाह कसम
सां तो ॿुधायां मुंहिंजी दिलि ठरी पवंदी आहे साईं चादर पाईंदो आहे न मदीने वाले साईं जी सुन्नत आहे उनखे ॾिसंदो आहियां त मुंहिंजी दिलि ठरी पवंदी आहे दिलि ख़ुशि थींदी आहे मुंहिंजे नबी जी सुन्नत इन अदा कई आहे जेका शइ मूंखे वणे थी उनखे ॾिसी मूंखे ख़ुशी थिए थी मूं ॾिनो मिसाल तव्हांखे हाणे अचां थो जेका मूं हदीस पढ़ी न त असहाबी पुछो त या रसूल अल्लाह मूंखे ॿुधायो त अल्लाह खे कहिड़ी ॻाल्हि वणंदी आहे रब खे कहिड़ी शइ पसंदि आहे माण्हुनि जा अमल त हज़ारे आहिनि न खोड़ अमल आहिनि लखे माण्हुनि जा अमल आहिनि या रसूल अल्लाह ॿुधायो त अल्लाह खे माण्हुनि जे अमलनि मां कहिड़ो अमल वणे थो मदीने वाले साईं फरमायो त अस्सलातु अला वक्तिहा नमाज पूरे वक्त सां पढ़े इहा ॻाल्हि अल्लाह खे ॾाढी वणे रब खे वणे थी जेका शइ मुर्शिद खे वणे मुरीद चवंदो उहो कमु कयां न जेका शइ रब खे वणे बानो चवंदो उहो कमु कयां न जंहिंमें मुंहिंजो रब राज़ी छा था चओ अल्लाह के तव्हांजा जेतिरा बि अमल आहिनि उन्हनि सभिनी अमलनि मां पसंदीदा भले में भलो अल्लाह में वटि प्यारे में प्यारो अमल आहे नमाज़ वक्त सिर पढ़णु सुभान अल्लाह कुल्त सुम्मा अय्यु या रसूल अल्लाह साईं इहा त ॻाल्हि फरमायो त नमाज़ रब खे वणे थी भला नमाज़ खां पोइ ॿियो बि को अमल आहे जेको अल्लाह खे वणे साईं फरमायो हा नमाज़ खां पोइ अल्लाह वटि पसंदीदा प्यारे में प्यारो अमल आहे बिरुल वालिदैन अबे अमड़ जी ख़िदमत अबे अमड़ सां चङाई करणु मां मुंहिंजी आहे मां हुनजी ख़िदमत कयां मुंहिंजो हक़ आहे न पर मां पंहिंजे पीउ जी ख़िदमत कयां मां जी ख़िदमत कयां अल्लाह ख़ुशि थो थिए नमाज़ त हलो मञोसीं रब जो सजदो आहे रब जो कमु आहे हे पीउ त मुंहिंजो आहे न मां त मुंहिंजी आहे न ख़िदमत कयां मुंहिंजो हक़ आहे न पर इहो अमल अहिड़ो आहे जेको मुंहिंजे रब खे वणे थो अबे जी दिल जोई कयो अबे जी खिदमत कयो अमड़ जा पैर धो अल्लाह खुश थो सुभान अल्लाह हजरत अब्दुल्लाह बिन मसूद चयो कुल्त सुम्मा अय्यु या रसूल अल्लाह महबूबा भला पीउ मां सां भलाई करण खां पोइ अञा बि को ॿियो अमल आहे जेको रब खे वणे सुभान अल्लाह अञा हिकिड़ो टियों अमल बि आहे जेको कंदो न रब उन सां ॾाढो ख़ुशि थींदो आहे उहो अमल ॾाढो वणंदो आहे मूं चयो या रसूल अल्लाह उहो कहिड़ो पाण फरमायो अल जिहाद फी सबीलिल्लाह अल्लाह जे रस्ते में जिहाद करणु काफ़रनि सां लड़ाई करणु इहो जिहाद रब खे वणंदो आहे सुभान अल्लाह टे अमल रब वटि प्यारे में प्यारा रब के पसंदीदा टे अमल आहिनि पहिरियों नमाज़ वक्त ते पढ़णु ॿियो पीउ मां जी ख़िदमत करणु टे नंबर ते अल्लाह जे रस्ते में जिहाद करणु सुभान अल्लाह चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब पसंदीदा अमलन जी तरतीब ॾिसो पहिरियों अमल नमाज ॿियो अमल पीउ मां जी ख़िदमत टियों अमल जिहाद मक़सद छा त जिहाद खां रब जे रस्ते में लड़ाई करण खां काफ़रनि खे क़त्ल करण खां प्यारो अमल रब खे पसंदीदा अमल पीउ मां जी ख़िदमत
सुभान अल्लाह। हजरत अब्दुल्ला बिन अम्र बिन आस तो चवे जा रजुलन इला नबील्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फस्तअज़नहु फिल जिहाद। एकड़ो मानू आयो मुझे सोने हबीब वटे या रसूल अल्लाह ये लश्कर जिहाद ते वने तो मुखे भी मोकल दियो इजाजत दियो मां भी जिहाद ते वना सिर कटाया रब जे राह में पंजी जान कुर्बान कया काफर कत्ल कया हबीब मुखे मोकल दियो त मां रब जे रस्ते में वनी जिहाद कया। मदीने वाले साईं फरमायो से अहय्युन वालिदाक ओ जिहाद जी मोकल वठण वारा मुखे त बुधाए पीउ मां अथई जेरा या न पीउ जेरो थी मां जेरी थी काल नाम अर्ज के हाओ या रसूल अल्लाह अबो बिजेरोआ अम्मड़ बिजेरिया साईं फरमाता फफीमा फजाहिद वञ उन्हन जी खिदमत कर इहो तुंहिंजे लाइ जिहाद सुभान अल्लाह हितों वञनि था अफगानिस्तान जिहाद था कयूं हितों वञनि था कश्मीर जिहाद था कयूं मदीने वारे साईं फरमायो अब्बे जी खिदमत कयो इहो जिहाद अम्मड़ जी खिदमत कयो इहो भी जिहाद। सुभान अल्लाह गुड हेड सुभान अल्लाह गुड तवज्जो के जिहाद वर्तला जुहद जुहद सरबुआ पोरियो मेहनत शिद्दत सिरत तकलीफ सहन जिहाद करण माना पंजे सिर के रुखयाई में विची पंजी मर्जी मनशा सुख आराम लज्जत फरहत छटनिया तडे जिहाद थींदो आ त जिए काफरन सा जिहाद में पंजी जिंदगी जा सुख छटना है तिए अब्बे अम्मड़ जी खिदमत में भी पंजी मर्जी छडनी पौंदी पंजी लज्जत कुर्बान करनी पौंदी। सुभान अल्लाह सुभान अल्लाह समझ वाले सुभान अल्लाह माने निंड थी अचे ॾाढी सजो ॾींहुं हर हलाई लापारो कई कणक जो सजो ॾींहुं मेहनत कई हाणे चई तो त मां वञी सुम्हां पीउ सॾु कई पुट मूंखे ज़ोर ॾाॾे ॻाल्हि ॾुखी लॻी न यार हाणे मां पाण थकल निंड कयां कुराड़े खे ज़ोर ॾियां आहे न ॾुखी ॻाल्हि। साईं फरमाइंदा फीहिमा फजाहिद इहो ई जिहाद पंहिंजी मर्ज़ी खे छॾे पुट बेफरमा थे पी जो चो न थे जल्सन जे पोयों एॾे नमाज़ पढ़े कबूल आ इहा ई त ॻाल्हि कयां थो सही न जानी अंदर जे सूर खां थो चए सूर खां थो चए हाँ ये दाहन निकरंदी आ ये रड़ न निकरंदी आ हेडे भरे जलसे में ये शिकायत हर को न कंदो आ को त बुखो हाथ ॾे बेचारे दान साईं फरमाइन था पंजी लज्जत के छॾे पंजे सुख आराम के छॾे पंजी मर्जी के छॾे पंजे अब्बे जी खिदमत करे अम्मड़ जी खिदमत करे इहो जिहाद जिहाद जिहाद। सुभान अल्लाह चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलैका या सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सुभान अल्लाह
एक रिवायत इमाम तबरानी आंदिया हजरत तलहा बिन मुआज सुलमी रजी अल्लाह ताला अन्हु असहाबी तो चवे अतयतुन नबिय सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फकुल्तु या रसूल अल्लाह इन्नी उरीदुल जिहाद फी सबीलिल्लाह। सुभान अल्लाह। हजरत तलहा बिन मुआज आयो मदीने वाले साईं के अर्ज कई सोना दिल थी चवे जिहाद कया दिल थी चवे लड़ाई रब जे रस्ते में वही काफरन सा लड़ाई कया हबीबा मुखे मोकल दियो इजाजत दियो वही जिहाद कया हबीबन करीमन फरमायो काल उम्मुका हय्यतुन छा तुझी मां जेरिया माने जेरिया कुल तो नाम या रसूल अल्लाह चम हाउ साईं समझ जेरिया साईं फरमाइन था अलसिम रिजलहा फसमल जन्नत वन्य पंजी मां जा पैर पकड़ जन्नत इते थई। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। एरे मुडे दसो मुडे दसो हे पेरवा अल्लाह बैठ हे पेरवा इनके हे पकड़नो है अमर जा पैर पकड़ जन्नत इते थई। सुभान अल्लाह। मुझी गाल ना है मुझे मोहम्मद मुस्तफा सुभान अल्लाह सुभान अल्लाह जा लफ्ज़ ना है जे नबी जो कलमो पढ़ंदो ही जे मदीने वाले ते ईमान आंदो थई उन्हें नबी जो फरमान वा। सुभान अल्लाह। वञ ओ तलहा वञ पंजी अमड़ जा पैर पकड़े जन्नत इते थई। सुभान अल्लाह। जोड़ंदो तो वती पीरन जा पैर पकड़ई मौलवियन मुफ्तिन जा पैर पकड़ई वडेरन जा पैर पकड़ई एसपी डीएसपी जा पैर पकड़ई कमदार कोटवार जा पैर पकड़ई पर मदीने वारो साईं तो फरमाए अमड़ जा पैर पकड़ जन्नत इते थई। सुभान अल्लाह किथे आ जन्नत किथे आ जन्नत हाय हाय अल्लाह करे जरिया गाल समझ में अचे आमीन लड़ माछी वाला अल्लाह करे तो के नबी जी हदीस समझ में अचे केडी सोली जन्नत केडी ना आसान जन्नत हां अम्मड़ छा तो के चवंदी केड़ो तो के चवंदी तो खबर पता करिया मुझे ला केड़ा तू ने के वनी पंजो सोने जो तोरियो पाराइंदे केडी मला चवे ही कचारडी करी सके कुरप जो बगाले जो करी शहर मा वनी केलन जी एकड़ो दर्जन केलन जो वठी वा छकेला बाबा के चामा कुश्ती दा पंजे कुराड़ी वेंदी ने पंजे एक जेडन सा चंदी अदी ता जा पुट हुंदा पर मेडा पुट देखे मेरे वास्ते केले। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। जो छा खपे उनके केनी मरीज बराते को कपड़ो वठी वठंदो ही न बचन जेला पुटन जेला वठंदे दीन जेला वठंदे ज़ाल जेला ते वठंदे न त वडेरो गोठ जो मानू फैसले जे लायस ये बाहर निकतो अंतरो ज़ाल भी झेड़ो करे फैसले वाला बुधन का होता के गड्डू जे एडो घर एडो होता के ये जो निकतो त पोयो माई जुती उछलायो पुटी में लगे त हाने अगियो फैसले वाला दिसन पिया पंजी शर्म सारी मेटाइण जे ला कि अन्या त
पंजो मोची आयो ही कोन हूंदो सुबुह सां छाजे लाइ जुती मोकिली दो माना फैसले वाला समझण त जा जुती छिजी पई आहे ठाहिण जे लाइ ज़ाल मोकिली अथसि इहा न जे हमरा वियो जूतन जे दुकान ते अबा जुती खपे ज़ाल जे लाइ जुती वठंदो जी काछो आंदो अथई मापो जी छाजो मापो जी जुती जो छाजो जुती वठंदे केतिरी हुजे कहिड़े नंबर जी हुजे जी हितों मुझे क्याड़ी खां हीअं हितों मापो इहा वरी मापो कीअं चई त सुबुह शाम लॻंदी आहे इहो निशान पको हाँ सालुनि जा पादर खाईंदो त मूं खुश आहे अमड़ वेचारी सां कुर्ब जो नथो ॻाल्हाए अमड़ सिके वेठी तुझे कुर्ब जे ॻाल्हाइण जे लाइ अमड़ जी जल सिके पई तूं पंहिंजी मां सां मिठ मोहबत जो ॻाल्हाइण जे लाइ चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सुनन इब्न माजा में हदीस हजरत अबू उमामा रज़ी अल्लाह तआला अन्हु तो रिवायत करे अन्न रजुलन क़ाल या रसूल अल्लाह मा हक़्क़ुल वालिदैन अला वलदिहिमा। एकड़ो मानू आयो मदीने वारे साईं जी या रसूल अल्लाह मुके बुधायो त औलाद ते पीउ मां जा हक़ केड़ा है सुभान अल्लाह बच्चन ते उन जे पीउ मां जा हक़ केड़ा है हुजूर जन का हक़ पुछे ऐ मदीने वारे साईं जुमलो हिकड़ो करो सुभान अल्लाह जेको मां त चवां तो ये दिल ते लिखण जड़ो सोन जे पानी सां लिखण जड़ो जुमलो दिलुन ते लिखण जड़ो जुमलो साईं जन का पूछे तो सही पीउ मां जा औलाद ते हक़ केड़ा आहिनि साईं फरमाइन था ओ पुछण वारा हुमा जन्नतुक व नारुक पीउ मां तुंहिंजी जन्नत भी अथई जहन्नम भी इहे थई जन्नत भी अपो अम्मा थई जहन्नम भी अपो अम्मा थई जे अपो अम्मा राज़ी थई त जन्नत आ जे अपो अम्मा जी दिल रंजाई थई त जहन्नम आ ॿिया हक़ केड़ा तो पुछी बस इहो हिकड़ो जुमलो ॿुधी छॾ जन्नत भी अपो अम्मा थई जहन्नम भी अपो अम्मा थई जे तोते अपो अम्मा राज़ी आहिनि तुंहिंजे लाइ जन्नत जा दर खुली विया खुली हाँ सुभान अल्लाह चौ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सुनन इब्न माजा में हदीस हुजूर जो असहाबी हो सैयदना अबू दरदा रज़ी अल्लाह तआला अन्हु उन्हें असहाबी वटि हिकड़ो माण्हू आयो अर्ज कई सही तू रसूल जो असहाबी आहीं हुजूर जे कचहरिन में वेठो ही मुखे परेशानी उन जो को हल बुधाए परेशान आया रसूल जे असहाबी का मशवरो करन आयो आया तू मुखे रहबरी कर रहनुमाई कर अब समझो था मिसाल तवा के लड़ माची वारन के का मुश्किल अचे मौलाना इब्राहिम वठी सही हाल मां मौलवी आ भलारो आ सालिया सही मुखे मसलो बुधायो मुजी परेशानी हल कयो सलाम मशहूर थींदो आ न हिकड़ो शख्स आयो अबू दरदा वटि जे तो तू रसूलुल्लाह जो असहाबी आई मां परेशानी में आया मुखे उन्हें मुंझारे जो हल बुधाए हजरत अबू दरदा फरमायो पुछ छा तो पुछण चाही चई त मुंजी ज़ाला इन्नली इमरातन व इन उम्मी तअमुरनी बितलाक़हा मुंजी
मुझी साला पान में ॾाढा खुश आयूं पर मुझी मां कुराड़ी आ उहा चवे थी ने ज़ाल के तलाक दे घर मुझो ठयो ठुकियो आ ज़ाल मुर्स पाण में खुश आयूं अम्मा थी चवे त तलाक दे हाणे मां छा कयां हेडो घर आ होडो अम्मा तू रसूलुल्लाह जो असाबी आई मुझी रहबरी कर मुझी रहनुमाई कर मुखे मसले जो हल बुधाए मां छा कयां त हजरत अबू दरदा चयोसे हाणे बुध जे मुखो मसलो पुछण आयो आई मां पंजे तरफा न तो चवां मुस्तफा सोने जी हदीस तो बुधाया सुभान अल्लाह मदीने वाले साईं जे कचहरी में मां हिकड़े ॾींहुं वेठो हुयुसि हबीबन फरमायो अल वालिदु औसतु अबवाबुल जन्नत पीउ माउ बेश्त जो विचों दरवाज़ो हिन विचों दरवाज़ो जन्नत जो सुभान अल्लाह या गाल मदीने वाले का मुंह पान बुधी हुई त पीउ माउ बेश्त जो विचों दरवाज़ो हिन इन शिअत फ़अति हाज़ल बाब औ अहफ़ज़ु हाणे तुंहिंजी मर्ज़ी आ इहो दरवाज़ो पाण ते खुलियल रखी या बंदि करे छॾी जे अबे अम्मा खे राज़ी कई तुंहिंजे लाइ जन्नत जो विचों दर खुलियल रहंदो जे अबे अमड़ खे रंजाई तुंहिंजे लाइ बेश्त जो विचों दरवाज़ो बंदि थी वेंदो उन चयो त पोइ जे ज़ाल कुर्बान करणी पई त कंदुसि अमड़ जी दिलि न दुखाईंदुसि जन्नत जो दरवाज़ो बंदि न कंदुसि मां जो चयो मञई हुकुम मनी तलाक ॾिनई वरी उने के एड़ी रब ज़ाल ॾिनी जेका सतन पुटन जी माउ थी जंहिंजा बच्चा बि अल्लाह जा वली पैदा थिया सुभान अल्लाह हां तू असां ज़ाहिर के ॾिसंदा आहियूं पर अल्लाह ताला जल शानु जा राज़ चऊं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलैका हबीबल सुभान अल्लाह इमाम अहमद रिवायत आंदी हजरत अनस बिन मालिक तो चवे हबीबन करीमन फरमायो मन सरहु अयु मदलहु फी उमरिही व युज़ादु फी रिज़्क़ी फलयबिर वालिदैही सुभान अल्लाह दो बार पढ़ियो सुभान अल्लाह सुभान अल्लाह मुर्शन का सुभान अल्लाह करीमन बगाता साहिब सुभान अल्लाह हां जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह साईं फरमाइता जेको मानू चाहे थो उन्हें जी उम्र वधाई वने जेको मानू चाहे थो उन्हें जे रिज़्क़ में कुशादगी कई वने रोज़ी में बरकत माल में बरकत बच्चन में खीरन में पुटन में बरकत पवे साईं फरमाइता उन्हें के खपे पंजे अबे अमड़ जी खिदमत करे उम्र भी वधी वेंदस रिज़्क़ भी वधी वेंदो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह चई तो दिल पर साईं को वजीफो वठा रोज़ी में बरकत पूरी नथी पे घोड़ाड़े कर्ज में वकोड़ जी वियो आया हिकड़ो माण्हू पे साईं मूंखे त कर्जन कारो करे छॾियो अल्लाह कारा बचाई पाण खे हर पर छो थो कारो कई अल्लाह तोखे सोनो बणायो आ तू नबी सोने ते घणो दुरूद पढ़ वञी अबे अमड़ जी खिदमत कर कर्ज लई सुभान अल्लाह सुभान अल्लाह कटन महीनन का पो मोटी आयो चेसी अबे अमड़ जी खिदमत जदा कर शुरू कई तम नमाज पढ़न शुरू कई तम कर्ज लही विया जन जो मां कर्जी हुस हाणे उहे मुंजा कर सुभान अल्लाह सुभान अल्लाह
मदीने वाले साईं फरमायो जे चौथा तवांजे उम्र में बरकत पवे जे चौथा तवांजे रिज़्क़ में बरकत पवे त पंहिंजे पीउ माउ जी ख़िदमत कयो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह साईं फरमाइन था मन पर वालिदैहि तूबा लहू वज़ादल्लाहु फी उम्री जेको पीउ मां सां एहसान थो करे जन्नत जी वादी तूबा वण तूबा जो उन्हें जे जन्नत जी माड़ी तूबा उन्हें जे लाइ रब ठाहे छॾी आहे उन्हें जे उम्र खे रब वधाए थो छॾे जेको पंहिंजे अबे अमड़ जी ख़िदमत थो करे चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हिकड़ी हदीस तो ॿुधायो ॾाढी कम जी आहे वॾे फ़ाइदे सुभान अल्लाह पर अल्लाह करे तव्हांजे ढूल में वेहे खुदा करे समझ में अचे तवज्जो आहे ज्ञान हूंदो त ॻाल्हि समझ में वेंदी हबीबन करीमन फरमायो सुनन इब्न माजा सही इब्न हिब्बान में रिवायत है साईं फरमाइन था इन्नर रजुल ला युहरमु अर्रिज़्क़ बिज़्ज़म्बि युसीबु सुभान अल्लाह इंसान जे मुक़द्दर में हिकड़ी शय रोज़ी लिखजी वेंदी आहे त हिन जी रोज़ी आहे ही रोज़ी हिन जी आहे हिन खे मिलणी पर ओचितो को गुनाह करे विझंदो आहे त लिखियल रोज़ी बि रब घुरे वठे आयल रोज़ी छिनी वेंदी गुनाह जे करे पंहिंजे गुनाह जे करे पंहिंजे ॾोह जे करे पंहिंजी ख़ता जे करे जेका रोज़ी रब लिखी हुई आई पे करीब पहुती हुई फुरजी फुरजी उठा जो माण्हू दाऊं था कनि त साईं असांजी रोज़ी में बरकत न आहे पूरी नथी पवे हिकिड़ो माण्हू पियो चएसि 4 ॼणा आहियूं कमाइण वारा 4 पैसा बि लख रुपया था कमाए अचूं पर पूरी नथी पैसा रखूं था लॻे थो रुपयो केरु खणी थो वञे राति मूं हिकु हदीस ॿुधाई मांसि मुझो ये चीजें जिन्न था खणन अले को भी बदरू था खणन मुझो जिन्न कोन था खणन जिन्नन के मजाल नहीं जो तुझा पैसा खणने जरूर तवा जाके गुनाह ने जन जे करे रिज़्क़ जी बरकत खजी थी वने आयल रोज़ी फुरजी थी वने हिकड़ी आगा बी गाल हदीस में साईं फरमाइन था वला युरदुल क़द्र इल्ला दुआ तकदीरुन न मेट बियूं पर दुआऊं तकदीरुन के मेटाए छड़ींदियूं सुभान अल्लाह दुआऊं मुक़द्दर संवारे छड़ींदियूं दुआऊं निभागन के सभागो बनाए छड़ींदियूं दुआऊं नितोरन के सतोरो बनाए छड़ींदियूं दुआऊं जहन्नम के जन्नती बनाए छड़ींदियूं दुआऊं दुनिया आखिरत में अॾे छड़ींदियूं सुभान अल्लाह दुआ पाण पंहिंजे लाइ घुर तब रद नाही पर जे अबे अमड़ खां घुराई भला जे पीर मुर्शिद खां दुआ घुर सुभान अल्लाह के अल्लाह वारे खां दुआ घुर सुभान अल्लाह माण्हू चवंदा पीरन फ़कीरन वटि छो था वञो छा थो मिलेव हे ॿुध हदीस अच त घुमाया मुंहं ते कंदुई त ईमान ईंदुई जेको चई थो त वलीअन वटि छा थो मिले मदीने वारे साईं फरमायो ला युरदुल क़द्र इल्ला दुआ तकदीरुन में टिपियूं पर फक़त
फकीरन जूं दुआऊं तकदीरुन के भी मेटे छड़ी सुभान अल्लाह सुभान अल्लाह न थियणा कम थी पवंदा आहिनि हाँ सुभान अल्लाह मुझे पीर दस्तगीर सुभान अल्लाह बगदाद वारो साईं सुभान अल्लाह पीरन जो पीर मुहियुद्दीन मीर सुभान अल्लाह हिकिड़ी बुढ़ड़ी औरत आई साईं वॾी उमिरि थी वई औलाद न थियो आहे साईं फरमाया मां राति तरस ॾिसूं मुक़दर में अथई लिखियल लो महफूज़ में ॾिसो सुभाणे अचिजे ॾेॾी माई आहे साईं फरमाया था मां लो महफूज़ में ॾिठो त तुंहिंजे मुक़दर में औलाद लिखियल न आहे रब जी लिखत कोन्हे तकदीर में ई कोन्हे माई बि सियाणी हुई जे लिखियल हुजे त घर वेठे मिलिया तोॾे छो अचां लिखियल हुजे त उहो ई मिले हा न तोॾे आई आहियां जे लिखियल न आहे त बि वठी ॾे न पीरान पीर दुआ जा हथ खणा सुभान अल्लाह हीअ वीचारी आसाइती आई आहे मुंहिंजे दर ते हिनखे पुट ॾे आवाज़ आयो त अब्दुल कादिर हिन जे मुक़दर में औलाद न आहे चई मालिक बराबर सुभान अल्लाह आवाज़ आयो लैस लहू वलदन वाहिदा वान तकून इसना हिन जे मुक़दर में हिकड़ो कोने तू वरी बातो घुरी अर्ज़ के मालिक भला टे दी सुभान अल्लाह आवाज़ आयो हिकड़ो ही ना है तू वरी टे तो घुरी कि मालिक भला चार दी सुभान अल्लाह हिकड़ो ना है तू चार तो घुरी चे मौला भला पंज दी सुभान अल्लाह सुभान अल्लाह मौला भला 7 दी आवाज़ आयो अब्दुल कादिर तुंजी दुआ जे सदके 7 पुट ॾिना सुभान अल्लाह सुभान अल्लाह पुट वली न ॾींदो आहे पुट अल्लाह ॾींदो आहे पर वलीअ जा हथ वलीअ जी दुआ चओ अल्लाह वारनि जी ख़ुदा जे दोस्तनि जी दुआ सुआ हूंदी आहे दुआ रत न थींदी आहे तीर गुस्से चीथरी जी गोली गुस्से राइफल गुस्से किलाशनकोव जो बस्ट गुस्से पर फकीर जी दुआ न गुस्से सुभान अल्लाह सुभान अल्लाह फकीर जी दुआ न घुसंदी आहे अल्लाह वारनि जी दुआ न घुसंदी आहे लफ़्ज़ निकिता न थी पवंदी मौलवी दीन मोहम्मद वफ़ाई लिखियो आहे तज़किरा मशाइर सिंध में हिकिड़ी माई पई कमु ॾोहे रस्ते जे पासड़े में घरड़ो हुजेसि झूपड़ी हुन में ॾोहे वेठी फ़कीर हिकिड़ो मस्तु लॻियो मां खीर लपत ॾिजांइ बुख लॻी आहे उञ लॻी आहे त माई बि का चेड़ा कोई खारपास माई जो हल हल मुला कोन्हे खीर फ़कीर चयो जे खीर कोन्हे दला कंदो त माल बि कोन हूंदो फ़कीर त चयूं हलियो वियो ॿिए ॾींहं ते माल वियो चरण शाम थी न को धनार मोटिया न को माल मोटियो ॻोठ वारनि सम्झो त कॾहिं जूए खां ॿाहिरि बि धनार निकिरी ईंदा आहिनि अवेर सवेर मोटंदा रात थी वई संजो टरी वियो रात ढली वई न धनार मोटिया न माल सॼे ॻोठ जो माल फर टकर ऐं से मुंहिंजा उहे जेके धनार बकरनि चाढ़ण वारा केर न मोटियो ॿिए ॾींहं ते ॻोल्हा कयूं पेरा खयूं हेॾे होॾे जाॾो जाॾो ॾिठो पोइ वञी बूबक ताईं ॾिठो हेॾो वञी दादू ताईं हेॾो सेवण से पेरो ई नज़र न आयो अरे हे मरी विया ज़मीन गी वई आसमान खंबे वियो काॾे विया हे माल सॼे मोट जो धनार काॾे विया 3-4 ॾींहं ॻोल्हियूं ख़बर ई न पई काॾे वियो माल काॾे विया था फ़कीर जा जो लफ़्ज़ निकिता जे खीर कोन्हे दला कंदो माल बि कोन हूंदो कोन्हे माईअ ॻाल्हि कई ॻोठ वारनि सां त यार हीअं थियो आहे जो हिकिड़ो फ़कीर आयो मूंखां खीर घुरियईं मूं चवांसि खीर कोन्हे मुला चई त खीर कोन्हे दला कंदो माल बि कोन हूंदो चई रन बेड़ी तो ॿोड़े छॾ हाणे सी मस्त के किथे ॻोल्हियो सेलानी फ़कीर लाइ काॾो जो काॾे हलियो साल पूरो थियो
साल का पो वो सागो मस्त फकीर उन्हें रस्ते ताजे माई जी नजर पइजी वई माई रड़ करे गोठ वारन के बुधा यार फकीर इहो थो इहो फकीर आ जेना लफ्ज निकला सच्चे गोठ वारा गड थिया पोतियूं पलांद पटका मेड़ू मिंतवा बा फकीर बा चकर फकीर रहम कर छा थियो जी तो जो माल कोन हुंदो त न को माल आयो न को धनार आया फकीर जो अबा घबरायो नाला कनो माल भी इंदो धनार भी इंदा सुभान अल्लाह शाम थी त माल भी मोटी आयो धनार भी मोटी सुभान अल्लाह गोठ वारा पिया पुछण रे मुंह काडे विया हो सजो साल खमू काडे यारू ठाकू काडे विया हो सजो साल काडे गुम थिया धनार पिया चो साल छजो सुबह जो बकरियूं काहे वियायूं शाम जो मोटी सुभान अल्लाह सुभान अल्लाह ये विंदा आयूं बकरियूं चारण वियासी शाम जो मोटी आहे फकीरन जे लफ्ज़न में तासीर बेशक आहे अल्लाह वारन जे लफ्ज़न में पावर हां साईं फरमाइन था तकदीरूं न मेट बियूं हिने पर दुआऊं तकदीरुन के मेटे छडींदियूं हिने सुभान अल्लाह वला यजीद फिल उम्र इल्ला अल बिर उम्र न वधंदी आ पर पी मां सा नेकी करण उम्र के वधाए छडी सुभान अल्लाह उम्र जेका लिखी जी वे न मुकद्दर में 20 हफ्ता महीना साल त लिखियल आहिनि पर मिंट सेकंड बि लिखियल सेकंड वक़्त पहुचे थियणी न आहे पर जेको पीउ मां जी ख़िदमत थो करे त लिखियल उम्र में बि वधाए थो मिसाल बिलाल फकीर जी उम्र मिसाल लिखियल 60 साल पर इन पी मां जी खिदमत कई पी मां जे लाइ साल सवाब कई जलसो मल्हाई अबे जो रूह राज़ी थियो अमर जी दिल खुश थी रब फरमाइंदो हुयो 60 साल अञा 10 ॿिया बि ॾियां साईं फरमाइनि था वला यज़ीद फिल उम्र इल्ला अल बिर उम्र न वधंदी आ पर पी मां सा नेकी ऐं एहसान करण उम्र के वधाए छॾींदो आ चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लम अलैका या हबीब सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह मुझा सोना हबीब मदीने वाला साईं सा फरमाइने अल कबाइर अल इशराक बिल्लाह व उकूकुल वालिदैन व कत्लुन नफ्स वल यमीनुल खमूस सुभान अल्लाह चार गालियों फटे में फटा गुनाह गुनाहन में पुर्रा पुछड़े में पुछड़ा चार गुनाहन पेरियों अल्लाह सा शिरक करण वडे में वडो गुनाह हुआ बे नंबर ते पी मां जी बेफरमानी करण यो वडे में वडो गुनाह हुआ टे नंबर ते वक़तुल नफ्स मारण के कत्ल करण यो टे नंबर ते वडो गुनाह हुआ वल यमीन लुखमूस कूड़ो कसम खणण यो चौथे नंबर ते वडे में वडो गुनाह पहिरियों नंबर गुनाह तो शिरक ॿियो नंबर गुनाह तो पी मां जी बेफरमानी टियों नंबर वडे में वडो गुनाह हुआ कत्ल के यो फटी मां ऐं चौथों गुनाह है कूड़ो कसम मदीने वाले साईं जे दरबार में पई हुई हुजूर जन कचहरी में बैठा सुभान अल्लाह हिकड़ी औरत आई रोए पई
बूढ़ा पिया वहन या रसूलल्लाह तव्हां जो असाबिया सकरात टियों ॾींहं लॻी पई त साह नथो टुटेसि ॾाढी तकलीफ़ में आहे ॾाढी अज़ियत में आहे हबीबा उन जे लाइ महिरबानी कयो दुआ घुरो साईं फरमायो त वो तुंहिंजो छा थींदो आहे अलक़मा जी या रसूलल्लाह उहो मुंहिंजो मुड़ुसु आहे पाण फरमायो त अलक़मा जी माउ जेरी आहे जी हासी जेरी पाण फरमायो उनजी माउ खे घुराए माउ आई हबीबन करीमन पुछो त मां अलक़मा छा थींदो आहे तुंहिंजो जी या रसूलल्लाह मुंहिंजो पीउ आहे पाण फरमायो तूं हुन ते राज़ी आहीं या नाराज़ जी या रसूलल्लाह मां हुन ते नाराज़ आहियां छो नाराज़ जी या रसूलल्लाह वो पंहिंजी ज़ाल जो चयो मञंदो आहे मूं अमड़ खे घटि वधि ॻाल्हाईंदो अमड़ जी बेअदबी कंदो आहे ज़ाल जी फर्मा बरदारी कंदो आहे अमड़ जी बेफ़रमानी कंदो साईं फरमाया त हाणे माफ़ी ॾींसि मरण कंदी ते आहे चईसि दिलि नथी चए साईं फरमा मोटी वियो माई वई हबीबन हुकुम ॾिनो त सुकल काठियुनि जो ढेर गॾु कयो सुकल काठियूं गॾु कयो पोइ उन काठियुनि खे बाहि ॾिनो जेॾीमहिल बाहि मची वञे अलक़मा खे खणी इन बाहि जे मच में उछलायो जंहिंते अमड़ नाराज़ आहे मां मुहम्मद उन जो इहो फ़ैसिलो के माण्हू डोड़ंदे वञी माई खे ॿुधायो त मां तुंहिंजे बचे जे लाइ हबीबन ही फ़ैसिलो कयो आहे उनखे बाहि में थो साड़जे माई जो ॿुधो त मुंहिंजे बचे खे बाहि में थो साड़ियो वञे त जुती पाइण बि यादि न रहियसि डोड़ंदी आई या रसूल अल्लाह मुंहिंजे बचे खे न साड़जो मुंहिंजे बचे खे न जलाइजो बराबरि मुंहिंजी दिलि ॾुखाई अथई पर मां पंहिंजे बचे जो बाहि में सड़णु सही न सघंदसि हबीबन फरमायो त दुनिया जी बाहि खां आख़िरत वारी जहन्नम जी बाहि ॾाढी करी आहे ॾाढी ॾुखी आहे जे अॼु तो उनखे माफ़ी न ॾिनी त उहो जहन्नम जी बाहि में सड़ंदो जे या रसूल अल्लाह तव्हां शाहिद थियो मूं अलक़मा खे माफ़ी ॾिनी साईं फरमायो त हाणे वञी ॾिसो अलक़मा कहिड़े हाल में आहे वञी ॾिठनि त अलक़मा जे ज़बान ते कलमो शरीफ़ जारी आहे कलमो पढ़ंदे दम सुभान अल्लाह वाह सुभान अल्लाह वदा वो मिठा अबे अम्मा के न रंजाए पी मां जी दिल न रुकाए हिकिड़ो माण्हू काबे जो तवाफ पियो करे रोए पियो रड़े पियो मौला मूंखे बदबख्ती खां बचा मालिक मूंखे बदबख्ती खां बचा काबे जो तवाफ भी करे पियो रोए पियो ज़ारो ज़ारो हिकिड़े वली सगोरे ॾिठुसि त हेॾो लजाजत सां रोए थो रड़ियूं थो करे हिकिड़ो ॾींहुं ॿ ॾींहं टे ॾींहं चारि ॾींहं ॾिठईंसि त इहो हिकिड़े ई हाल हिकिड़ी दुआ पियो घुरे मौला मूंखे बदबख्ती खां बचा वलीअ सगोरे सॾु कयुसि मिया हे अलाह जो घर आहे रब जो बेत आहे चोथों ॾींहुं आहे तोखे ॾिसां थो पियो हिकिड़ी दुआ थो घुरी पियो छा मसइलो आहे तुंहिंजो चईसीं जेॾीमहिल काबे जो तवाफ करे बैतुल्लाह जे दरवाज़े जे वेझो थो वञा त आवाज़ थो अचे बदबख्त मुंहुं खां हंडी वञ काबे जे वेझो न अचिजे बदबख्त पोइते वरी पोइते थी रड़ा थो रोआ थो मौला बदबख्ती खां बचा मालिक बदबख्ती खां बचा रोई 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 वरी काबे जे दर जे वेझो थो वञा त काबे मां आवाज़ थो अचे बदबख्त मुड़ वेझो न अचिजा हे रहमत जो दरवाज़ो काबे जो हेॾे वेझो न अचिजा मां तड़जी थो वञा घणो वक़्तु थियो अथई चईसि मूंखे साल थी वियो आहे इन हाल में जी पोइते कहिड़ो गुनाह कयो अथई चईसि ॿियो त कोई यादि कोन्हे पर रमज़ान जो महीनो हुयो अमड़ मुंहिंजी खे चयुमि त मूंखे मानी पचाए ॾे उन चयो त मानी त मां पचाईंदसि पर अफ़्तारी जे लाइ मूं चयो मूंखे रोज़ो न आहे मूंखे हींअर मानी खपे मां चयो त पुट हींअर मानी न ॾींदीसांइ रमज़ान जो महीनो आहे सिज लहे पोइ मानी ॾींदीसांइ पोइ मां मूंखे मानी न ॾिनी मां बेरोज़ाए तो हुयुसि बाहि जो तनूर ॿरे पियो पोइ मूं हीअं कयो जो माउ खे खणी उन तनूर में तनूर में विधुम अमड़ जा पेर सड़ी पिया अमड़ टंगुन खां जली वई पोइ
अमड़ जो इलाज करायो मैं पर पैर उन जा सही न थिया अज तई हुआ मंडिया मां आयो या काबे में रब का माफी वठण जे ला पर जेडी मल बैतुल्लाह जे बेजो तो वया आवाज तो चे बदबख्त पोइते हटी वया बदबख्त पोइते हटी वया बुजुर्ग फरमाए से अमड़ जा पैर चलाए काबे में छा वठण आयोई काबे वारो कौन माफी दींदी जैसी तई पंजी चीचल अमड़ के राजी न कंदे वन्या जिए अमड़ के ईजायो सही तिए वनी चीचल का माफी वठ जैसी अमड़ माफ न कंदई तेसी ते काबे वारो रब भी तो के माफ न कंदो हो अदल करे तेरा मो अम्मा जो अम्मा बिनेठ अम्मा चप्पा चुमियूं ने कबे के जडे अम्मा करे सडु कबो अदल करे तेरा मो अम्मा जो अम्मा बिनेठ अम्मा सब रिश्ता एक पासे पर अमड़ जड़ो बियो रिश्तो न थो थी सके अबे जड़ो रिश्तो बियो न थो थी सके ओ मुजादा जेते अपो राजी नहीं उन्हें ते रब भी नाराज हुंदो जे पंजे परवर के परचाण चाही त पंजे अपे अमड़ के राजी कर त रब भी राजी सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब हे नौजवान खुश नसीबा जे पंजे रब के राजी कयो जे पंजे अमड़ जे ईसाले सवाब जे लाए ही जलसो रखायो आ खैरात कईया मरण का को अबो अमड़ गुजारे वजन हाने ता उनते कुबा जो कब्रू पक्कियूं बदो पड़ विजो मयत के को फायदो ना मयत के फायदो थींदो तने जो कुरान पढ़ी बख्शो खैर खैरात कयो ईसा ले सवाब कयो कुल पढ़ी बख्शो दुआऊं घुरो उनन जे ला तने उनन के फायदो ई जेका खैरात आ न जेका हिते खैरात तो लड़ माची में कई न इन जो अजर तुझे अमड़ जे कब्र में अजी पहुंची अबे जे मजार में अजी पहुंची देर न हुई समझो था पीमा जी खिदमत कयो मरण का पोए पे उनन के नेकी सा याद कयो साईं फरमाइन था 15 शबान जी रात इंदी आ मुजी सच्ची उम्मत के रब बख्शींदो पर पी मां जे बेफरमान के 15 जी रात बि माफी न एड़ी भलारी रात रहमत कोई वसे आम माफी कोई मिले पर पी मां जे बेफरमान के एड़ी रात में माफी न चाचा जो या रात मलाइंदो दावत दिया तो 15 शबान जी रात दिल पर आबाद मोरे या रात फकीरन सा गड्डी मलाए पर जे अबो अमड़ राजी थई त अगवाटी उनन के परचाए वठ राजी करे वठ जे गुजारे विया त कुल पड़ी दुआऊं घुरी उनन जे रूहन के ईसा ले सवाब करे उनन जे रूहन के राजी कर त अल्लाह ताला 15 शबान जे रहमतुन सा के माला माल करे छदींदो कमा अलैना इल्ला अल्लाहुम्मा सल्ली व सल्लिम व बारिक अला नबियिना मुहम्मद वअला आलिहि व सहबिहि अजमईन या रब बिलमुस्तफा बल्लिग मकासिदना वगफिर लना मा मज़ा या वासिअल करमी या अल्लाह इन सारी जमात पे राजी थी सबनी जे दिलन जो मुरादों पूरी मुझा मौला जेकी साइल है उन जा सवाल पूरा कर जेकी मुश्किल ज़दा है उन जो मुश्किलातों आसान असा सबनी के पी मां जो फरमा बरदार बना अबे अमड़ जो खिदमत गुजार बना मसियतुल बुराइयों बेफरमानियों का बचा इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबियिना मुहम्मद
व अला आलिहि व सहबिहि अजमईन बिरहमतिक या